भैया तव्हांखे एसी चई मां ठाहिण अचो आए वई न। एसी माण्हू लॻाईंदो छो आहे? थधी हवा लाइ न। फ्रिज जो दर खोले विया आहियां। एसीअ में तकलीफ़ आहे तॾहिं तव्हांखे थी फोन कयांव न। मुंहं में तकलीफ़ हुजे त तव्हांखे छो फोन कयांव? पंहिंजे घोट खे न फोन कयां? वन पुट अंब त वठी आ, राति जो शेक ठाहिणो आहे। अंब वठी अचणा आहिनि? कल्ह जो वठी आयुमि। पूरा बि थी विया? हले वापसि थो वठी अचां। ओके। बाज़ार न बाबा, हेॾी गर्मीअ में केरु वेंदो? उस ॾिसे थी ॿाहिरि। हेॾा शरबत ॾिसो न मिलेव त कोई सुठो। न लीमयारो न, महांगो त पियो आहे न। काला कट्टा, ऑरेंज। 2 मिंट ॾियो, सोचे ॿुधायांव थी। सही आहे अनुपमा। हा 2 मिंट बीहो न, सोचे ॿुधायांव थी। हा 2 मिंट ॾियो न, सोचे ॿुधायांव थी। न छॾियोसि, न वठी अचो, मां ॾिसी वठंदमि डीमार्ट मां। वन पुट कमनि जो जूस त वठी आ, हिन महिल गर्दी न हूंदसी। कमनि जो जूस घणा गिलास? 2 मां पीअंदमि, 2 तूं पीअंदे, पप्पा त दुकान ते थी, भेण तुंहिंजी क्लासिस ते आ। 4 गिलास वठी आ। न मां हिकु ई पीअंदुमि। छो पी न? न हिकु ई खपे मूंखे। कांता गर्मी इतनी है, तू थोड़ा जल्दी आ ना सुबह। जल्दी? मैं क्या फिर सो जाऊंगी ना एसी में। ऐसे तू लेट आती है, फिर एसी बंद करेगी, पंखा बंद करेगी। ठीक है, नहीं आती हूँ कल से। तू चढ़ी है क्या? मस्ती कर रही हूँ मैं। ते को जब भी दिल करे तू तब भी आ। रसना बनाऊं तेरे लिए? गर्मी ॾिसे थी, एडी गर्मी में योगा न बाबा, उस समय हमसे नहीं होगा। ओए बटर पापड़ी वठी आ न। बटन खाइण ते दिल थी थे जाम। चेस थधो पानी ॾियो, फुल बर्फ वारो पानी ॾियो। चाहे थोड़ी थादल वञे त गर्मी केॾी आ। हा मासी। उल्हासनगर था अचो? अरे वाह, कहिड़ी तारीख़ था अचो? 5 मई। अरे ओए ओए, तू 5 मई जो टिकटूं कढाए छॾी थी आ? हा कढाई आ। मूंखे ख़बर ई न हुई, मां त टिकटूं कढाई न। असां वञूं था न, हरिद्वार था वञूं। अरे मां तव्हांखे मिस कंदमि जाम। हेॾा आइसक्रीम ॾिसो न, मिलेव त वठी अचो न। कहिड़ो फ्लेवर? न वनीला न। मैंगो त खाधी न, टियों ॾियूं। 2 मिंट ॾियो, सोचे ॿुधायांव थी। हा 2 मिंट बीहो न, सोचे ॿुधायांव थी। हा 2 मिंट ॾियो न, सोचे ॿुधायांव थी। हा 2 मिंट ॾियो न, सोचे ॿुधायांव थी। हेॾा कुल्फी फाइनल कयोसि। डन। हे कहिड़ा अंब वठी आयो आहीं? न शिकिल आहे, न छबी आहे, न कलर आहे, न रंग आहे। मम्मी इहे ई ॾिनई यार, हाणे मां छा कयां? सफ़ा अकुल ई कोन थी, लुटाइन में हमेशह वञी। पोइ पाण वञ न वठण। छा चए?